إن الحمد لله نحمده ونستعينه من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد सभ खां पहिरीं त अल्लाह ताला जा ही करोड़ा करम ऐं एहसान जो मालिक साईं मूंखे अव्हांखे ही दीनी महफ़िल नसीब फरमाई ऐं जे क़बूल पई ऐं उमेद रखूं था इंशाअल्लाह ज़रूरु क़बूल पवंदी त हिन फरमान भाई सही बुखारी में किताब दावात में पाण खे फरमाए जेके माण्हू दीनी महफ़िल में अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल में शरीक थियनि था अल्लाह पाक फ़रिश्तनि खे मुखातिब थी करे फरमाईंदो आहे फ़रिश्तो गवाह थियो मूं हुननि सभिनी खे माफ़ु कयो त हदीस में अचे थो त फ़रिश्तो अर्ज़ु करे त मौला हिते को अहिड़ो बि आहे जंहिंजो मक़सदु जंहिंजो हदफ़ जंहिंजी गर्ज़ ही दीनी निशिस कान्हे का हू पंहिंजे कंहिं ज़ाती कम सां कंहिं माण्हू सां मिलणु आयो हुयो त रब ताला जे तरफ़ां चयो वञे थो त असां उन खे बि माफ़ु कयो छो त हिन महफ़िल में को अचे ऐं ख़ाली हथे वञे इहा शइ ते कान्हे असां उन खे बि माफ़ु कयो त इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत वॾी आहे असांजो सॼो कमु आहे उमीद ते रब जी रहमत में उमीद रखूं था त इंशाअल्लाह अल्लाह कंदो ही महफ़िल मुंहिंजे लाइ अव्हां जे लाइ निजात ऐं छोटकारे जो ज़रियो बणबी त हीउ हिकिड़ो वॾो अल्लाह जो अहसान आहे जो मालिक साईं ही मूंखे अव्हांखे नसीब कयो ऐं अल्लाह ताला असांजे साथियुनि खे बि जदा ख़ैर अता फ़रमाए ही हिननि जी मोहबत आहे हिननि जो ख़ुलूस आहे अल्लाह जी मदद ऐं तौफ़ीक़ सां माशाअल्लाह ही परदे में रही करे प्रदेश में रही करे सिलसिला हलाइनि पिया हक़ीक़त ई त तव्हां त माशाअल्लाह सभु सिंध जा आहियो सिंध जे शहरनि सां वाबिस्ता आहियो असां उते रहूं था असांजा दोस्त सबाब साथी वॾे तादाद में पर हीअ शयूं उते बि कोन्हनि के इल्ला माशाअल्लाह इल्ला मरहम रब्बी कलील के जायूं हूंदियूं न असां जिथे रहूं था असांजा घर ॿार दोस्त सबाब हीअ शयूं उते बि कोन्हनि ही हिकिड़ी अल्लाह जी मदद चइबी जो परदेस में सिंधी में चइजे वण काठी को साथी किथे को साथी किथे पर पोइ बि रब साईं ही तौफ़ीक़ बख़्शी आहे त ज़ालिक फ़ज़लुल्लाह यूती मन यशा ही अल्लाह जो स्पेशली फ़ज़ल आहे अल्लाह ताला असांजे साथियुनि जी कोशिश काविश क़बूल फ़रमाए ऐं रब साईं हिन सिलसिले खे तादेर जारी उसारी फ़रमाए ऐं मालिक साईं असां सभिनी खे तौफ़ीक़ बख़्शे जो असीं अहिड़े मुबारक सिलसिले जो हिसो बणिजूं इन में भरपूर तरीक़े सां असीं ताउन कयूं उन खां पोइ जेके अॻियूं कुझु नसीहतूं कुझु ॻाल्हियूं आहिनि हक़ीक़त हीअ आहे त हीअ जेके शहरनि हरमैन जा शहर मको मदीनो हिते जिन शयुनि खे असीं हिकिड़ो आम तारीख़ी नुक़्ते नज़र सां ॾिसूं था हक़ीक़त ईअं ते नसीहतूं अचूं ई असीं न पिराइनि था त अल्लाह ताला फरमाए थो इन अव्वल बैत वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन फ़ीहि आयातुम बय्यनात व मक़ाम इब्राहीम त हीअ जेके मके में मदीने में कई अहिड़ियूं शयूं आहिनि कई अहिड़ियूं जॻहूं आहिनि जेके ख़ुदि असांजे लाइ नसीहत जो सामान आहिनि असीं जेके पाकिस्तान खां सिंध खां अचूं था हक़ीक़त इहे असीं ख़ुदि नसीहत जा तालिब आहियूं उते बि नसीहत जा तालिब आहियूं हिते बि नसीहत जा तालिब आहियूं पर दोस्तनि जे मोहबत में हुकम कयो वियो हाज़िरी ॾिनी त चंद गुज़ारिशात बल्कि हिकिड़ी गुज़ारिश इंशाअल्लाह अल्लाह जी तौफ़ीक़ सां तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो जंहिंमें मूंखे बि नसीहत ऐं अव्हां अहबाब खे बि नसीहत त हीअ वॾी अहम जेका नसीहत तव्हांजे साम्हूं ज़िक्र रखां थो तवजो ॾियूं ऐं ॻाल्हियूं ॿुधाइण खां अॻु में ई कोशिशि कयूं त अल्लाह करे अल्लाह साईं असांखे हिन नसीहतनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए दीनी महफ़िलनि में असीं अक्सर शिरकत कंदा आहियूं ईअं कोन्हे त को पाण अॼु आया आहियूं पर वञी करे जांच कंदो जाइज़ो वठंदो फ़ाइदो हासिलु कोन्हे असांजे माशरे में वॾो जेको फ़ुक़दान आहे न दुनिया में जिथे असीं शिरकत कंदा आहियूं जेको को कमु जोड़ींदा आहियूं हर शइ जे पोयां असां मक़सदु रखंदा आहियूं ऐं असांखे फ़ाइदो जेकॾहिं थोरो घटि बि मिलंदो आहे न पूरो न थोरो घटि बि मिलंदो आहे न त हुन ते गौर वीचार कंदा आहियूं पर वरी ॾुख सां चवणो थो पए त असां दीनी निशिस्तनि जे लाइ कॾहिं इहा सोच कान्हे रखी हींअर केतिरे सालनि खां दीन ॿुधां पियो मूंखे हासिलु छा आहे थियो हालांकि साहबा किराम जो ज़मानो पढ़ो त उन्हनि जी असांखे ॿियनि शयुनि में रहनुमाई कई त असांखे उन्हनि दीन ॿुधण जे तरीक़े में बि रहनुमाई कई की दीन ॿुधबो कीअं आहे हू कीअं दीन ॿुधंदा सही बुखारी में किताबुल ईमान में सही मुस्लिम में किताबुल ईमान में वॾी मशहूरु हदीस तव्हां ॿुधी हूंदी हिकिड़ो अराबी माना सिंधी में पाण चऊं बहराड़ी जो साहबी ऐं हीअ अराबी ऐं बहराड़ी जो पाण छो चवंदा आहियूं जो बहराड़ी जा माण्हू शहर वारनि जे भेट में सुध ॿुध में थोरा पोइते पइला शहर जा माण्हू त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु हर वक़्तु उथंदे वेंदे गॾाई बहराड़ी जो
पर ॿाराड़ी जे माण्हुनि जी सोच ॾिसो न, जॾहिं नबी सी जूं उहे ॻाल्हियूं ॿुधूं, पाण ससुंजनि खां उहे अहकामात ॿुधूं, ज़ुबान सां जुमिला कहिड़ा अचण लॻा, वेंदे वेंदे चवनि पिया वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला अज़ीदु अला हाज़ा वला अनकुसु मिन हाज़ा, मूंखे उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे। अॼु जेके ॻाल्हियूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधियो थो वञा न, जेसीं ताईं जहिड़ो हूंदसि न इन्हनि में कंहिं क़िस्म जी कमी कबी न कंहिं क़िस्म जी ज़्यादती कबी। हीअ क़यामत ताईं असांखे नसीहत ते दीन ई ॿुधबो आहे। दुनिया जे हर शइ जे लाइ हिकिड़ो स्टैंडर्ड, हिकिड़ो मयार मुक़ररु आहे न, पर जेकॾहिं तव्हां चाहियो था दीन कीअं ॿुधबो आहे, दीन हिन तरह ॿुधबो आहे। अलाह जूं, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो, तवजह सां ॿुधो, हितां इरादा खणी करे उथो, हेॾां अज़म जज़्बा खणी करे उथो, ऐं यकीन ॼाणो जेकॾहिं असीं पंहिंजूं सोचूं सलाहियतूं इस्तेमाल में आणियूं न, ईअं न आहे त को सुभाणे ॿिए ॾींहुं हिन महफ़िल में असांखे घणो कुझु हासिलु थी सघे थो, अगरि अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे। साहिब किराम जे ज़माने में पढ़ो न, बाद मरतबा ईअं बि थींदो, अरब दॻे हुया, दीन सम्झंदा हुया, ऐं अल्लाह ताला जे मुक़दर में हिदायत लिखी हूंदी, ईअं अची हलंदे फिरदे नबी सी जी महफ़िल में वेंदा हुआ न, यकीन ॼाणियो त ॻाल्हियूं ॿुधंदा हुआ त ज़िंदगी जे मुस्तक़बिल जा रस्ता ई तब्दील करे छॾींदासीं। मुस्लिम पढ़ो, किताबुल मनाक़िब पढ़ो, पूरो बाब आहे, बाबु सखाई सल्लम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सखावत जो बयानु, वॾी ॾुखी हदीस आहे, ॿियनि जन ते हुनजी मज़ीद तशरीह अचे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो माण्हू पाण सम्झनि वटि आयो ऐं पाण सम्झनि खे अर्ज़ु करणु लॻो त साईं मूंखे माल जी सख़्तु ज़रूरत आहे, मुंहिंजी मदद कयो, ऐं इहे जेके ॿकरियूं, इहे जेके शयूं तव्हां वटि आहिनि मूंखे ॾियो, त मूंसां मुआविन नथी पवंदी, मुंहिंजो कर्ज़ु लही पवंदो। त पाण सल्लम जन सखी आहे, ऐं पाण जन जी सखावत ऐं ख़ैर जा कम सिर्फ़ु उम्मत ते महदूद कोन आहे, हीअ बि नसीहत आहे। माशरे में अहिड़ा भला थियो जो तव्हांजी भलाई हर कंहिंखे नसीब थिए, पंहिंजे के, पराए के, दोस्त के, दुश्मन के, सभिनी खे। त पाण सम्झनि जेकी हुननि डिमांड कई हुनजी पूरी कई, पाण ज़मूरियूं, उहे ॿकरियूं, उहो सामान हुनखे ॾेई छॾियो। उहो जो पंहिंजे कबीले में वियो, कबीले वारनि खे चवणु लॻो तव्हां हरू भरू परेशान आहियो माली मामलात में, मदीनो पंधु केतिरो आहे, वञो तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पहुचो, पंहिंजा मामला रखो। अल्लाह ताला पंहिंजे नबी खे जेको ॾिनो आहे, नबी जे बारे में चवणु लॻो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हालांकि मुस्लमान बि कोन हो, त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञो, तव्हां पंहिंजा मामला रखो, उहो तव्हांखे एतिरो ॾींदो, तव्हांजी गुरबत ख़तमु थी वेंदी। सुनानस फरमाईंदा त इहा ॻाल्हि ॿुधी करे सॼे कबीले जा माण्हू अची करे हुते नबी सम्झनि महफ़िल में गॾु थिया, हिकिड़ो आयो, ॿियो आयो, टियों आयो, सभु वेंदा विया। हालांकि दीन ॿुधण कोन आया आहिनि, पर हे तव्हांखे ॿुधायां थो जेकॾहिं अलाह जे दर ते क़बूलियत थी वञे न, जो थोरी महिनत कयूं ऐं दुआऊं घुरूं न, हिकु ई महफ़िल असां लाइ काफ़ी आहे। वेंदा हुआ सन अनस फरमाईंदा जॾहिं मजलिस पंहिंजे इख़्तिताम ते पुगी आया सवा माल वठण लाइ, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी महफ़िल जो उन्हनि ते अहिड़ो रंग चढ़ियो जो मजलिस जे इख़्तिताम ते माल सभिनी खे विसरियो, सभु मुस्लमान थी। इशूं ॾसीन जो जेकॾहिं तव्हांजा जज़्बा नेक आहिनि त तव्हां पंहिंजी दिलियूं बेदार रखो, रब खां दुआऊं घुरो, तव्हांजे बदिलाव लाइ सालनि जा साल न, तव्हांजा जज़्बा कहिड़ा, तव्हांजा जज़्बा जवाननि हिकिड़ी महफ़िल ई काफ़ी आहे। तव्हां जेका इंतिहाई इख़्तिसार सां पंहिंजो पाण खे बि नसीहत कयां, तव्हां अहबाब खे बि नसीहत कयां, हींअर जंहिं शइ जी खोट आहे, जंहिं शइ जी घुर्ज आहे, माशाअल्लाह हींअर इल्म जी खोट कान्हे, मुंहिंजरा बरस बरा मोली तव्हांखे जाम मिलंदा, ऐं जेकॾहिं आउं आयत पढ़ण में का मिस्टेक करे वञा, तव्हां मां कई साथी सम्झी वेंदा, मोली साहिबु ग़लती कई आहे, हदीस पढ़ण में का ग़लती कयां, तव्हां सम्झी वेंदव। हर माण्हू खे ख़बर आहे त नमाज़ फ़र्ज़ु आहे, हर माण्हू खे ख़बर आहे त रोज़ो फ़र्ज़ु आहे, हर माण्हू खे ख़बर आहे त ज़कात फ़र्ज़ु आहे। ईअं खणी चओ त सवली सिंधी में हर शइ जी अॼु असांखे ख़बर आहे, पर इन जे बावजूदि असांजूं कोताहियूं, असांजूं उणायूं ॾिसो था उते ई आहिनि, कंहिं बि क़िस्म जी तब्दीली कोन्हे। सिर्फ़ु इन जे करे जो असां में अॼु ताईं क़ुर्बानी जो जज़्बो कोन्हे। को निंड जी क़ुर्बानी नथो ॾे, सुतो पियो आहे, नमाज़ नथो पढ़े, को पैसे जी क़ुर्बानी नथो ॾे त ज़कात खणी ॾेई वठे, सदका ख़ैरात छो नथा कयूं, माल मिठो आहे, माल कीअं ख़र्चु कयूं। ईअं खणी चओ त जेके बि मामलात आहिनि, दीन सॼो जेकॾहिं जाइज़ो वठूं इन शइ जो नालो आहे क़ुर्बानियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो हिकिड़ो मुख़्तसर पस मंज़र तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां थो, जेको मूंखे अव्हांखे, असां घणा माण्हू हूंदा आहिनि न, तव्हांखे दीनी प्रोग्राम जी दावत ॾियो, चवंदासीं ॻाल्हि भली आहे, पर माज़रत सां साईं मूं वटि टाइम कोन्हे, हीअ असां वटि आम जुमिला अथव। कंहिं माण्हू खे कंहिं नेकी जे कम जी रग़बत ॾे न, चवंदासीं माज़रत सां कमु ॾाढो भलो आहे, पर हक़ीक़त ईअं आहे त मूंखे मुंहिंजा हालात इजाज़त कोन था ॾियनि। घणनि माण्हुनि खे तव्हां चओ न हीअ दीनी कमु हल भला हेॾे निकिरी हलूं, माज़रत सां साईं मुंहिंजो दुकानु, मुंहिंजो दफ़्तरु, ही ऐं ई तव्हां जेके हिते वेठा आहियूं, पूरो ख़ितो पंहिंजी जाइ ते माशरे में जाइज़ो वठूं था न, यकीन ॼाणियो असां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे नमाज़ छॾियो वेठा आहियूं, ज़िक्र छॾियो वेठा आहियूं, तिलावत छॾियो वेठा आहियूं, तबलीग छॾियो वेठा आहियूं, नंढियूं नंढियूं शयूं असां ॾे रुकावटूं। रोड ते ॾिसो न स्पीड ब्रेकर हूंदा, ऐं असांजे साम्हूं हल्का हल्का ब्रेकर शैतान खणी खड़ा कया आहिनि,
असीं अॻिते वधण लाइ तयार ई कोन्हूं। पर कॾहिं बारीक बीनी सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असीं जेकॾहिं सीरत पढ़ूं, पाण सां हुननि जी सीरत तैयबा में इन नुक़्ते ते जेॾी महिल अचूं था न, यकीन ॼाणियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मूंखे अव्हांखे दर्स ॾिए थी त पंहिंजे रब सां अहिड़ी हिकिड़ी दोस्ती रखो, पंहिंजे रब जी रज़ा जा अहिड़ा का सचा तालिब थी पओ, आख़िरत जी कामयाबी कामरानी जा अहिड़ा मुतलाशी बणिजी पओ, पंहिंजी मंज़िल जे अहिड़े क़दुरु तलाश में निकिरी पओ जो तव्हांजे अॻियां कंहिं बि क़िस्म जी रुकावट न हुजे। हे ज़िंदगी फ़ानी आहे, हे हयाती फ़ानी आहे, का ख़बर कोन्हे त किथे सफ़र खुटे थो। इन ज़िंदगी में का बि क़ुर्बानी ॾियणी पवे न, अलाह ले ॾेई छॾियो, क़ुर्बानियूं ॾियो, पंहिंजे रब जे दर ते दर्जा कमायो। हाणे जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो हिकिड़ो मुख़्तसर पस मंज़र 23 साल जेको नबूवत जो ज़मानो आहे, यकीन ॼाणियो हिकु हिकु शइ मूंखां अव्हां खां पुछा थी करे, अलाह जे नबी अलाह जे लाइ छा छा कयो, अलाह जे पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जे लाइ छा छा कयो। साॻियूं शयूं सीरत जूं वरी मूंखां ई अव्हां खां पुछा थियूं कनि, हज़रत तुंहिंजी 30 साल उमिरि हूंदी, 40 साल 50 साल, तो दीन लाइ छा आहे कयो, तूं छा कयो आहे दीन लाइ, रब खे राज़ी करण जे लाइ तो छा, इहे ई अहाना, इहे ई बहाना, इहे ई उज़ुर, ही शइ हू शइ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जे इब्तिदाई अयाम खां ई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे इशारो मिलियो त हीअ जंहिं गस ते तव्हां हलो पिया, गस ई तकलीफ़नि जो आहे, पर पाण करीम तयारु रहिया। से बुखारी पढ़ो, किताबुल वही पढ़ो, बाबू कैफ़ कान बदल वही पढ़ो, इब्तिदाई जेके हदीसूं आहिनि, 5 नंबर हदीस आहे बुखारी जी। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इब्तिदा में जिब्रील खे ॾिठो न, पाण रिढ़ी विया, घर आया, बीबी ख़दीजा खे समूरो हवाल ॾिनो, बीबी साहब वठी करे वर्का बिन नौफल वटाई, पासम जन खां वर्का अहवाल वरिता, पासम जन अहवाल ॾिना। उन ॾींहुं ई वर्का बिन नौफल चयो त हीअ जेकी तव्हां ॻाल्हि कयो पिया न, इजो तव्हांखे तव्हांजे शहर वारा शहर मां कढी छॾींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी हैरानगी मां पुछो त अबा मुख़रिजी वियो, छा मूंखे शहर मां कढी छॾींदा? जो हा बिल्कुलु कंदा। हीअ जेकी ॻाल्हि तव्हां कयो पिया न, इहा ॻाल्हि जंहिं बि दौर में कई आहे न, उहो शहरनि मां कढियो वियो आहे। हीअ तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया न, तव्हांखे शहर मां कढियो वेंदो। इब्तिदा अयाम में ॾसो वियो त तव्हांजे लाइ मुश्किलात अचे वई, पर असांजे सरदार जी सीरत वॾी नसीहत आहे असां लाइ। यकीन ॼाणियो, दुकान लाइ असीं पूरा आहियूं, दफ़्तर लाइ पूरा आहियूं, कम कार यारी दोस्ती हीअ जेका अथव न, हिन सां वॾा मुख़लिस आहियूं, हर कम सां मुख़लिस आहियूं, हर शोबे में क़ुर्बानी जो जज़्बो आहे। किथे खुटलूं अलाह लाइ, असीं किथे था खुटियो पऊं अलाह जे दीन जे लाइ, पर जंहिं ते कलमो था पढ़ूं न, जंहिंजी सीरत मुंहिंजे अव्हां जे लाइ जन्नत जो सामान आहे, पास हुननि खे एॾो वॾो मामिलो साम्हूं आयो, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु लम्हे लाइ बि पोइ कोन हटिया। ऐं जीअं वरी अॻिते सिलसिलो वधंदो वियो, करे क़ुर खे हदीस खे तदब्बुर सां तफ़क्कुर सां पढ़ी करे ॾिसो, हिकु आम शहरी कोन्हे, हे इहो सम्झो त ज़मीननि ते अज़ीम तरीन शख़्सियत, वमा अरसलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन, जहाननि जे लाइ रहमत बणाए करे मोकिलिया विया। इहा वाहिद ज़मीननि ते ज़ात हुई जंहिंजे पगर पसीने में रब से ख़ुशबू रखी, न सिर्फ़ु ख़ुशबू हुई बल्कि उन जे पसीने में रब सी शिफ़ा रखी। ही उहा अज़ीम ज़ात हुई जंहिंजे मजलिस से आदाब अर्शन तां अलाह ॾसींदो, उहा ज़ात हुई। ही उहा अज़ीम ज़ात हुई जेकॾहिं हज या उमिरे जे टाइम ते वार कटिजी वेंदा हुआ, कूड़ाईंदा हुआ, किरदा न, असाब धोई करे पींदा, हुननि जा दर्द ख़तमु थी वेंदा। ही उहा ज़ात हुई जंहिंजे मुंहं जो लोहा मुबारक खे अखियुनि जे मरीज़ खे लॻंदो त हुनजी अखियूं सिहतियाब थी वेंदियूं। उहा अज़ीम ज़ात हुई जेकॾहिं क़िबले जी तब्दीली जा मामला ईंदा त दुआ न घुरंदा हुआ, आसमान जो रुॻो ॾिसंदा हुआ त काश क़िबलो तब्दील थिए, जिब्रील वही खणी ईंदो, बसि तब्दील थी वियो। पर एॾे अज़ीम इंसान जो अलाह जे दीन जे लाइ क़ुर्बानियूं ॾिसो, अहिड़ो नफ़ीस इंसान, अज़ीम इंसान जॾहिं मके में तबलीग करे थो, उहो कहिड़ो तानो जेको न मिलियो। को माण्हू त इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर चवण वारो चए थो हीअ जेको क़ुर थो ॿुधाए, क़ुर थोरी आहे, नऊज़ बिल्लाह, हे त हथ जो ठहियल कलाम आहे। को त चवनि हाज़ा इल्ला सिहरुन योसर, हीअ जेको दीन थो ॿुधाए दीन थोरी आहे, नऊज़ बिल्लाह, हीअ त सरासर जादू आहे। को चवण वारो चए थो हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन, हीअ जेको दीन थो ॿुधाए दीन थोरी, क़ुर थोरी आहे, या आसमानी किताब थोरी आहे, हे त अॻियुनि जा अफ़साना आहिनि, हे अॻियुनि जूं आखाणियूं आहिनि, कहाणियूं आहिनि। गॾु थी करे हले मका था चवनि वक़ाल अल्लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरआन वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। काफ़िर सभु पाण में गॾु थी मुत्तफ़िक़ राय हुननि जी पार्लियामेंट मां जेका थी थियनि, चवंदा जॾहिं बि हीअ ॻाल्हि आहे न, जिथे बि वेही माण्हुनि खे क़ुर ॿुधायो, शोर कयो, अहिड़ो शोर कयो जो तव्हां शोर में हावी अची वञो। हीअ माण्हू जेको क़ुर ॿुधाए थो न, माण्हू क़ुर न ॿुधी सघनि। कॾहिं तसवुर कयो अथव हीअ कंहिंजे बारे में तबसरा पिया थियनि, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में। शहर को एतिरो वॾो मको कोन हो, नंढो मुख़्तसर शहर हो, वञे मुख़्तसर शहर में हिते बि तबसरा थियनि पिया, हिते बि तबसरा थियनि पिया, हुते बि ताना, हुते बि ताना, पर जंहिं ज़ात ते कलमो था पढ़ूं, घणा अॼु माण्हू
सच नथा अचूं, छो नथा अचूं? संगत टुटी वेंदी। दोस्ती खे बहाल रखिणो आहे, रिश्तेदारी बि त आहिनि मौली साहब, नाताई तालुकात बि त आहिनि। यकीन ॼाणो जे ज़ात कलमो था पढ़ो, सीरत ते पढ़ो, कहिड़े क़िस्म जा तबसरा थिया, कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं कि आमी इंसान जे बारे में न, रहमतुल आलमीन जे बारे में। पर अल्लाह जे लाइ, अल्लाह जे दीन जे लाइ सभु शयूं सहे पियो, हिकु इंच बि पोइ कोन हटियो। ये दरस उम्मत खे त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ई अथव। सही नमूने सां जे मोहम्मद ई थियणु चाहियो था न, हीउ तरीक़ो अथव। आख़िर नबूवत जे 3-4 साल अहिड़ा हालात पैदा थिया जो असहाब खे मको छॾिणो पियो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मशवरो ज़रूरु ॾिनो त जेकॾहिं तव्हां हिजरत करणु चाहियो था, केॾे निकिरणु चाहियो था, त नजाशी जी हुकूमत में निकिरी वञो। पर नबी सी ईअं कोन चयो जे मुश्किल ॾींहुं आया न, शहर न छॾियो, ये हालात अहिड़ा, थोरो कंप्रोमाइज़ था कयूं। यकीन ॼाणो न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह सां, अल्लाह जे दीन सां अहिड़ी मुख़लिसी पाण पर में ठीकु आहे, जेकॾहिं शहर छॾियो था, शहर छॾियो, तव्हां फ़लां इलाइक़े ॾे निकिरी वञो, पर अल्लाह जे ऐं अल्लाह जे दीन जे बारे में कोताही कान्हे। ये मशहूर हदीस ऐं तव्हां ॿुधो था सुनन तिरमिज़ी में, अब्वाबुल मराकिब में, बाब फज़ल उमर इब्न ख़त्ताब में, हज़रत उमर जी फज़ीलत में, त पाण सम्झनि का दुआ घुरी ही इलाही आलमीन उमर बिन ख़त्ताब के मुसलमान कर या उमर बिन हिशाम के मुसलमान कर। ये दुआ तो पाण सदाईं ॿुधी आहे। अल्लाह ताला सिन उमर जक में दुआ क़बूल फरमाई, हज़रत उमर मुसलमान बणिया। इन छॾ पस मंदर पढ़ो, ये ज़रूरत छो पई? इन करे जो तक़रीबन सन 5 या 6 हिजरी में अहिड़ा हालात पैदा थिया जो हाणे मुसलमाननि जे सिफ़नि में को ताक़तवर माण्हू जी ज़रूरत पई पए। हिन ज़रूरत जे बावजूदि जंहिं सरदार ते मुंहिंजो मांजो ईमान आहे, ॾिसंदा अचोसि, अॻिते वधंदो वञे पियो, दुआऊं घुरंदो वञे पियो, पर पोइ ते हटण जी ॻाल्हि ई कान्हे। पाण सम्झनि दुआ घुरी, अल्लाह ताला उमर बिन ख़त्ताब खे मुसलमान कयो। इजो ई उन्हनि ॾींहंनि में चवंदा हमज़ा रज़ी अल्लाह ताला मुसलमान थिया। पर असांजे सरदार जी सीरत पढ़ंदा, अल्लाह सां मुख़लिसी, अल्लाह जे दीन लाइ मुख़लिसी, अल्लाह ले कुर्बानी, अल्लाह जे दीन जे लिए कुर्बानी। हज़रत उमर मुसलमान त थिया, हज़रत हमज़ा मुसलमान त थिया, पर मुसीबतूं घटियूं कोन के, मुसीबतूं वधी वियूं, परेशानियूं घटियूं कोन के, परेशानियूं वधी वियूं। मशहूर सीरत जो तव्हां इहो मामिलो ॿुधंदा हूंदो, शैब अबी तालिब 3 सालनि जे लाइ मके खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जलावतन कयो वियो, मके खां कढियो वियो। पाण सम्झनि ख़ानदान जे माण्हू मके खां ॿाहिरि कढिया विया। खाधो पीतो, सहूलतूं, आसाइशूं हर क़िस्म जूं ख़तमु आहिनि। अॼु असीं उन जाइ ते बीठा आहियूं जो रमज़ान जा फ़र्ज़ी रोज़ा असांखे इहे रखिया नथा ॾियनि। कीअं बुख काटियूं, कीअं उञूं काटियूं। असां दीन जे लाइ हर कमु कंदासीं, दुनियादारी जे लाइ, दुनिया जे दोस्त, दुनिया जे मफ़ादात, दुनिया दीन जे लाइ आऊं तव्हां महिनत ज़ीरो। पर यकीन ॼाणोसीं पंहिंजे सरदार जी सीरत था पढ़ूं, 3 सालनि थी पंहिंजे शहर खां ॿाहिरि कढिया विया। बुखूं, उञूं, ॾुख, तकलीफ़ूं, परेशानूं, पर इन सभिनी जे बावजूदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब सां सचा, अल्लाह जे दीन लाइ सचा। बल्कि ईअं सम्झो, ईअं थो नज़र अचे सीरत जे जेके लफ़्ज़नि खे साम्हूं रखे असीं पंहिंजे लफ़्ज़नि में चऊं न, ॾिसंदड़ो ॿधी करे बीठा आहिनि। हालात कहिड़ा बचनि, मामलात कहिड़ा बचनि, तकलीफ़ूं अचनि, परेशानियूं अचनि, कुर्बान सभु शयूं ॾी वञिबियूं, पर अल्लाह जी राह जे रज़ा जी राह तां हटिबो कोन को। आख़िर अहिड़ा ॾींहं बि आया जो इन मामलात खे जॾहिं इख़्तिताम थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मको छॾिणो पियो। तक़रीबन लॻभॻि ईअं सम्झो त तबलीग जा, नबूवत जा 10 साल इन कशालनि में, इन तकलीफ़नि में, इन परेशानियुनि में गुज़रनि था। तव्हांजो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दिलि में ख़्यालु आयो, मके वारनि ते त ख़ूब महिनत कई, पर जो हाणे इहे राहे रास्ते नथा अचनि त अहले ताइफ़ ते बि महिनत करे वठिजे। ताइफ़ जो वाक़ियो तव्हां मां कंहिंखां लिकले, ताइफ़ जो हेॾो अड़ांगो सफ़र, अॼु बि ॾिसो था त केॾियूं चढ़ायूं, केॾियूं बुलंदियूं। नबी सिंह ख़ालिसतन अल्लाह जे लाइ, हीअ हिकिड़ी शइ मूंखां खां पुछा बि करे, तव्हां पंहिंजे सरदार जी मुख़लिसी ॾिसो, पंहिंजे रब सां, रब जे दीन सां, ऐं तव्हां जूं कहिड़ियूं मुख़लिसूं आहिनि, तव्हांजे सरदार जूं अल्लाह जे दीन जे लाइ कहिड़ियूं कुर्बानियूं आहिनि, तव्हां कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तव्हांजे सरदार जी पंहिंजे रब सां केॾी वॾी सची हिकिड़ी मुहबत आहे, अक़ीदत आहे, अल्लाह ले हर शइ पियो करो, तव्हां छा कयो? हिकिड़ी शइ मूंखां खां पुछा थी करे। ख़ालिसतन अल्लाह जे लाइ निकिता, मके जहिड़े शहर खे छॾे, बलदुल अमीन जंहिंमें काबो आहे, हतीम आहे, मुज़ल्फ़ा, मीना, अरफा, छॾे वञनि पर ताइफ़। को यार हो, को हुते दोस्त हो, को हुते अॻु में मोमिन मुसलमान मौजूदु हो, केरु बि कोन हो। शहरदारनि जो ख़ालिसतन निकिता, हिन शहर वारनि वटि पहुचूं ऐं दावत पहुचायूं, उन्हनि ते पहुचूं ऐं दीन पहुचायूं। हे नबी सिंह हेॾो अड़ांगो सफ़र करे जेके ताइफ़ में पहुता, ताइफ़ वारनि छा कयो त ॿुधो हूंदो। सही बुख़ारी खे कॾहिं पढ़ो, सही बुख़ारी में किताब बदइल ख़ल्क़ में हिकिड़ो पूरो बाब आहे, फ़रिश्तनि जे आमीन चवण जो बयानु। बीबी आयशा ॾिठो पंहिंजी अखियूं, उहद जो ॾींहुं
ओद जे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक शहीद थी विया, मथो ज़ख़्मी थी वियो, मथे में ख़ोद जूं कड़ियूं लही वियूं, एतिरे क़दुरु पाण करीम ज़ख़्मी थिया जो पहिरियां त माण्हू सम्झो नबी सी ओद जे ॾींहुं शहीद थी विया। अहिड़ा धक लॻा, अहिड़ा ज़ख़्म पहुता, माण्हू ही सोचनि में ऐं केतिरा सारा तकलीफ़ जा मरहला आहे। आख़िर बीबी आयशा बाद में पाण करीम खां पुछणु लॻी, अला अलैकुम यौमुन कान अशद्दु मिन यौमि उहद। बीबी साहिबा पुछा थी करे, अल्लाह जा नबी सल्लम छा तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ो को ॾींहुं अॻु में वायो? पाण वर में हाउ आयशा, छो त बीबी आयशा थी हुई ॾींहुं ॾिठो, पाण वर में हाउ आयशा हिकिड़ो ॾींहुं हुयो जो कॾहिं ओद जे ॾींहं खां बि ॾुखियो ॾींहुं हो। उहो कहिड़ो ॾींहुं हो? पाण वर में आयशा जॾहिं ताइफ़ वियो हुअसि, जॾहिं ताइफ़ ते मूं तबलीग कई। सोचींदा हलो ही का मामूली शख़्सियत आहे, ही का मामूली ज़ात आहे? ख़लक़त में जंहिंजो को मटे सानी आहे, उन जा इक़दामात आहिनि, उन जूं महिनतूं आहिनि, उन जूं कुर्बान। ऐं वॾे अफ़सोस सां चवणो थो पए अॼु असीं दीन जे लाइ का ॻाल्हि सऊं था चवंदा बेइज़ती थी वेंदी, यार ही बेइज़ती थी वेंदी, हिते कीअं पाण खे घटि कयूं, हे सभु शैतानी ॻाल्हियूं अथव। अल्लाह जे दीन सां मुख़लिसी, अल्लाह सां मुख़लिसी अगरि जे पंहिंजे सरदार जी सीरत मां सिखूं न, उन्हनि जी सीरत ॾसे थी दीन जो क़दुरु कयो, अल्लाह जी रज़ा जो क़दुरु, हर क़िस्म जी कुर्बानी ॾियण लाइ तयारु थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ताइफ़ में दीन पेश कयो, ताइफ़ वारनि छा कयो? ताइफ़ जा छिछोरा चोरा गॾिजी करे खणी पत्थर अल्लाह जे हबीब खे मारींदा रहिया, ऐं पत्थर हणी मारे 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 नबी सिंह खे शहर खां ॿाहिरि कढी छॾियूं। तसवुर कयो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शहर खां ॿाहिरि आया न, अल्लाह जा पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहोशी किरी पिया आहिनि। तव्हां खां पुछां थो, बेहोश माण्हू कॾहिं थींदो आहे? कंडे लॻण सां, बितरी ऐं पथरी लॻण सां? कॾहिं माण्हू बेहोश थींदो जॾहिं ज़ख़्म इंसान जे वस खां मतबरा थी आहिनि। ऐं ॾिसूं था त नबियनि जो सरदार बेहोश पियो आहे, छो? अल्लाह जे दीन लाइ। अल्लाह जो नबी बेहोश पियो आहे अल्लाह जे दीन जे लाइ मारूं खाई करे, पर अल्लाह खां पोइ हिते हटण लाइ तयारु कोन्हे, अल्लाह जी रज़ा जी राह खां पोइ हिते हटण लाइ तयारु कोन्हे, रब जे दीन खां, दीन जी तबलीग खां पोइ हिते हटण लाइ तयारु कोन्हे। हे समूरा मामला थिया। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा पढ़ो, उन अल्लाह जे रज़ा जे रास्ते ते, दीन जे ग़लबे, दीन जी तरक़ी जे जेको महिनत जो जज़्बो खणी करे थिया, उहो जीअं हुयो तीअं हलियो पिए, हर क़िस्म जी कुर्बानी ॾींदा पिया वञनि। आख़िर मामलात वरी हिते थिया जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी उन ताइफ़ मां वरी वापसि मके आया। कॾहिं हथ रखो दिलि ते, जिन शहर में तकलीफ़ूं ॾिठियूं उन शहर खे छॾे ॿिए पासे विया, वरी उन्हनि बि क़दुरु न कयो, वरी साॻे शहर मोटनि पिया। वरी मोटिया त छा, इन्हनि सूरनि, इन्हनि तकलीफ़नि, इन्हनि महिनतनि खां पोइ असांजे चवंदा मोले साहिबु निमाज़ूं पढ़ां पियो, बसि खोड़नि, हीअ शइ कयां पियो, बसि खोड़नि, काफ़ी थी वियो। ख़ुदा जा बंदा, हीअ किथां जी अक़लमंदी आहे? जंहिं मोहम्मद करीम इस्लाम हेतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, कॾहिं बि न चयो थी जेके ॾिठियूं आहिनि खोड़नि। अल्लाह जी रज़ा जी राह जे लाइ, अल्लाह जे दीन, जेको कुझु अचे सो क़बूल आहे। वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में उहे ई तकलीफ़ूं, उहे ई परेशानियूं, उहे ई मामला जो हदीस ने किताबनि खे पढ़ूं था। जेकॾहिं हज जा ॾींहं थियनि था, अल्लाह जे पाक पैगंबर मोहम्मद करीम इस्लाम जे दिलि में दीन फैलाइण जो एॾो जज़्बो आहे जो हज जे ॾींहंनि में समूरा ताना, तकलीफ़ूं, परेशानियूं, मेणा, तबसरा, दसूर सभु पंहिंजी जाइ ते, पर नबी सी अल्लाह जे दीन जे लाइ जेका महिनत कंदा वञनि पिया, उहो कंदा पिया वञनि, कंहिं क़िस्म जी कमी कान्हे का। हज जा ॾींहं ऐं पासनि जन जे ख़िलाफ़ जेके तबसरा इन्हनि मौक़नि ते से हदीस ने किताबनि में लिखिया पिया। से मुस्लिम शरीफ़ पढ़ो, किताबुल जुमा पढ़ो, जुमे जो ख़ुतबे जो बयानु पढ़ो। हले मक्का ॿाहिरि घटनि में बीह वेंदा, माण्हुनि खे रोकींदा। हिन शहर में हिकिड़ो आयो आहे, दीवानो आहे, पागल आहे, चरियो आहे, ॾाहनि साणनि हकीमनि खे नौज़ बिला वठी ईंदा, नबी सिंह वटि नौज़ बिला चवंदा ही बीमार आहिनि, जो इलाजु कयो। इहे सभु शयूं अल्लाह जा पाक नबी मोहम्मद करीम इस्लाम सहन पिया अल्लाह लाइ, इहे सभु शयूं सहन पिया अल्लाह जे दीन लाइ। त ॻाल्हि मूंखां अव्हां खां सुवाल कंदियूं, तव्हां छा दीन लाइ सठायो, छा सहन लाइ तयारु हो? तव्हां दीन लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे, कहिड़ा कुर्बानी जा जज़्बा था रखो? दावा जे हिते सभु चवंदा आहियूं अदा मुहम्मदी आहियूं ई असीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सां तालुक़ आहे ई असांजो, पर अदा कुर्बानी कोन्हे था। हीअ ग़लति आहे। अल्लाह जे हबीब जी रब सां, रब जे दीन सां केॾी वॾी मुख़लिसी आहे। वरी जो सन 12 नबूवत और सवायो, हीअ सन जेके ॾिसां त हिन में कुझु इख़्तिलाफ़ात बि आहिनि इल्मी तौर ते, पर मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं कंदो हलां। जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज कयो, केॾी नफ़रत, अदावत, इख़्तिलाफ़, चोट चढ़ियली। मुस्नद अहमद पढ़ो, सन अब्दुल्ला बिन अब्बास जूं हदीसूं पढ़ो। हालांकि जेकॾहिं आम रिवायत पढ़ूं था, सन अब्दुल्ला बिन अब्बास खे ॿिए साथी खां ॿुधी हूंदी, बयानु कंदा नबी सिंह जॾहिं मेराज तां मोटिया न, मके खां ॿाहिरि निकिरी विया, शहर पहुते रहियो। नबी सिंह ॿाहिरि फ़क़ाद हज़ी मुअतज़िलन हज़ीनन, नबी सिंह वञी शहर खां ॿाहिरि अकेला वेही रहिया। हे ॾिसण वारे ॾिठो त नबी सिंह ॾाढा ॾुखूरा आहिनि,
जेको माण्हू ॾुख में न भरियो पियो हुजे, ग़म में भरियो पियो हुजे, ॾिसण वारे ॾिठो नबी सी शहर खां ॿाहिरि अकेला वेठा आहिनि, ग़मगीन बि वेठा आहिनि। पुछण वारे पुछा की साईं तव्हां हिते अकेला वेठा आहियो? फरमायो इन जे करे जो मुंहिंजे रब मूंखे मेराज करायो ऐं मके वारनि जे साम्हूं मूं मेराज जो अहवालु रखियो। हाणे इन ॾुख में वेठो आहियां त ॾिसां कहिड़ियूं कहिड़ियूं साज़िशूं था कनि। सभु ख़बर हुई थी ॻाल्हि कंदसि कहिड़ा तबसरा थींदा, कहिड़ा ताना मिलंदा। साॻो सभु कुझु ईअं जबूजल पूरे मके जा झूना वॾी उमिरि वारा वठी नबी सी वटि पहुची विया। चवणु लॻा ॾिसो हिकिड़ी राति में वियो आहे बैतुल मक़दस, वरी मोटी बि आयो आहे। सभिनी ॻाल्हियुनि ते बारीक बिनी सां गौर कयो। नबी सलाम केतिरियूं अलाह जे दीन जे लाइ क़ुर्बानी भॼनि। छा अलाह जे नबी जे अलाह लाइ महिनत आहे, अलाह जे दीन लाइ महिनत आहे, केॾो क़ुर्बानीनि जो जज़्बो आहे। तव्हांजो जॾहिं नबूवत जा 13 साल पूरा थिया, हाणे मुशरिकीन मक्का मुतफ़िक़ थी विया, मुतफ़िक़ राय आहे उन्हनि जी पार्लियामेंट जी। त हाणे मसइले जो हल हिकिड़ो ई आहे, अलाह अमान में रखे, नऊज़ बिल्लाह। चवणु लॻा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़त्ल कयो वञे। अलाह पंहिंजे नबी खे आगाही ॾिनी त बि हाणे मामला थी विया आहिनि। हाणे हिजरत जो हुकम नाज़िल थियो। नबी से मके जहिड़े बलदुल अमीन खे, महबूब शहर खे, प्यारे शहर खे, जिते ज़िंदगी जा 53 साल गुज़रिया, अॼु असीं अलाह जे लाइ 10 मिंट लाइ दुकान छॾे नथा वञूं, आहियूं मुहम्मदी। असीं अलाह जे दीन जे लाइ अधु कलाक पंहिंजा कमकार छॾे नथा अचूं, आहियूं मुहम्मदी। हीउ धोखो आहे, हीउ पंहिंजो पाण सां धोखो आहे, हीउ नबी सिंह जो तरीक़ो कोन्हे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा पर कॾहिं पढ़ो, सही बुखारी किताबुल मनाक़िब पढ़ो, बाबुल हिजरा पढ़ो, सही बुखारी पढ़ो, किताब तफ़सीर पढ़ो, बाबु क़ौलिही तआला इन्नल्लज़ी फ़रद अलैकल क़ुरआन लरादुका इला बाद, मुस्नद अबी बकर पढ़ो, इमाम मरवज़ी जी सुनन अबू बकर सिद्दीक़ जूं हदीसूं, मुस्नद अहमद में, दीगर मसानीद में, हिजरत जो सफ़र पढ़ो। केॾी हिकिड़ी वॾी क़ुर्बानी ख़ालिसतन अलाह जे लाइ। मके जहिड़े शहर खे छॾियो पिया वञनि ऐं शहर जे छॾण सां मामिलो ख़तमु कोन थो थिए। ठीकु आहे बाबा, शहर छॾे वियो तॾहिं भला पोइ पचर छॾियो, पोइ बि न सम्झनि, रस्तो अलॻि वरितो, रूट अलॻि वरितो। यकीन हुई त मके वारा मारण जा पकड़ण जा मनसूबा कंदा, अलाह जे लाइ शहर छॾे पिया वञनि, पर अञा पोयां ख़तरो आहे त पोइ बि तकलीफ़ ॾींदा। तव्हांजो माशाअल्लाह साईं नबील साहिबु वेठा, साईं जे घर जे वेझो आहे गार सोर। हिन जदीद दौर में केतिरा वेठा आहियो? असांजे मुआशरे समाज में ख़ासि तौर ते मके मदीने में अॼुकल्ह एसी बिना रहणु मुमकिन कोन्हे। पोइ गाॾी में एसी, बंगले में एसी, कई जॻहनि ते वञो वाशरूमनि में एसी, पर कॾहिं 1400 साल पुराणो अरसो ॾिसो, रहमतुल लिल आलमीन आहे, काई एसी कान हुई। गर्मी जे मौसम में गार सोर में लिखियो वेठा, सिर्फ़ु अलाह जे लाइ, जान खे ख़तरो आहे। कॾहिं इन नुक़्तनि ते गौर कयो अथव त इन गार में, हिकु गार सोर में मौजूदु आहे, छा जज़्बा हुया। माना शहर छॾियोसीं, लिखियो वेठा, पर दीन तां पोइ हिते कोन हटिबो। अलाह जे लाइ जेके क़ुर्बानियूं हुयूं न ॾींदासीं, रब खे जेको रज़ा जो जज़्बो रब ने रखियो अथऊं न, इन में पोइ हिते कोन हटिबो। वरी जॾहिं अॻिते नबी सम्झनि हिजरत कई आहे, हवाला न मां इख़्तिसार सां ॻाल्हि अॻिते वधायां। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निकिता, तकड़ा तकड़ा निकिता, कपिड़नि जा बि वॻा पूरा सुरा, रस्ते में कपिड़ा मेरा थी विया। को साथी मिलियो, कंहिं तरीक़े मिलियो, उन कपिड़ा ॾिना, सफ़र जारी रखियो। खाधे पीते जो सामान कोन हो। हज़रत अबू सिद्दीक़ जेको सफ़र बयानु कंदा, सफ़र जा मराहिल बयानु कंदा, तव्हांजे नबी सम्झनि धण ॻोल्हिनि था, की धनार ॻोल्हिनि था, खीर जो टुकड़ो मिले थो, वरी पी सफ़र अॻिते। टाक गर्मी जे मौसम में अॼु तव्हां ॾिसो था त केॾियूं सहूलियतूं आहिनि, केॾियूं सकूलतूं आहिनि, पोइ बि ॾिसो था 3-3, 4-4 कलाक जो सफ़र आहे। उन गर्मियुनि जे सफ़र में आम माण्हू न, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो जॾहिं मके जो रस्ते ते पहुता न, पहिरां रसा लिखंदे छुपंदे, वरी जॾहिं हिते असल रस्ते ते पहुता, उहो रस्तो ॾिसी अलाह जे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मको यादि आयो, अखियुनि मां लुड़क लड़ी आया। त मके खे यादि करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई पिया। अल्लाह ताला क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई, इन्नल्लज़ी फ़रद अलैकल क़ुरआन लरादुका इला माद। हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे तव्हांजे रब जो तव्हां सां वादो आहे। जीअं रब तव्हां ते क़ुरान नाज़िल कयो, कई मुखालिफ़ आहे, पर क़ुरान हकीम जे नुज़ूल खे रोके कोन सघिया। उन अलाह जो तव्हां सां वाइदो आहे, उहो रब तव्हांखे वरी मके मोटाईंदो। पर कॾहिं नुक़्ते ते गौर कयो, मके जे शहर, सफ़र, तकलीफ़ूं, परेशानियूं, हे सभु शयूं क़बूल आहिनि, पर अलाह सां बेवफ़ाई क़बूल कान्हे। अलाह जे दीन में का सुस्ती, का मुदाहिनत कंहिं क़िस्म जी क़बूल कान्हे। वरी जॾहिं मके में आया, मके जा मदीने में आया, मदीने जा 10 साल पढ़ो, छा आहे? सिर्फ़ु क़ुर्बानियूं, सिर्फ़ु क़ुर्बानियूं। अलाह ले बुखूं, उञूं, तकलीफ़ूं, परेशानियूं। मदीने में लॻभॻि 2 साल मस गुज़रिया। बदर जी लड़ाई जो वाक़ियो पेश आयो। बदर तव्हां सदाईं ॿुधो था,
सही बुखारी पढ़ो, किताबुल मगादी पढ़ो, बाब ग़ज़वे बदर पढ़ो, सही मुस्लिम में ग़ज़वे बदर जो बयान पढ़ो, अक्सर कुतुब हदीस में तो बदर जो बयान पढ़ो। 313 साथी वॾे 1000 जे लश्कर जर्रार जे मुक़ाबले में अची बीहारियूं। जे लश्कर वटि असलो बि आहे, जिन वटि सुवारियूं बि आहिनि, जिन वटि खाधो पीतो बि आहे, सभु शइ आहे। ऐं हेॾे सिर्फ़ु 313 माण्हू, साज़ सामान थोड़ा, खाधो थोड़ो, पीतो थोड़ो, अल्लाह जी रज़ा जे लाइ जानिन जूं कुर्बानियूं ॾियण लाइ पंहिंजा साहब वठी आणे बीहारे उम्मत खे दर्स ॾिनियूं। दीन इहो अथव, अल्लाह खां न माल में ठोकबो न जान में ठीकबी। अल्लाह जे लाइ, अल्लाह जे दीन जे लाइ जेकॾहिं जान कुर्बान करणी पवे, ही मोहम्मद करीम इस्लाम जी सुन्नत ते जज़्बा रखो। अल्लाह जे दीन जे लाइ पंहिंजा साथी, पंहिंजा अहबाब कुर्बान करण जा जज़्बा रखो। ही अल्लाह जे दीन जी कदरदानी आहे। ही सन नबूवत जो, हिजरत जो 2 साल हो। हिन माना थोरो ई वांदा थिया। सन 3 हिजरी में जेको वाक़ियो पेश आहे, जंगी उहुद, कॾहिं तसवुर कयो मदीने जो नंढड़ो शहर। सही बुखारी पढ़ो, किताबुल मगादी पढ़ो, ग़ज़वे उहुद जो बयान, हदीस किताब भरिया पिया आहिनि। हिकिड़े जंग जे ॾींहुं नबी सन असां हेतिरा वेठा आहियूं। अल्लाह ताला सभिनी खे सिहत ऐं सलामती वारी वॾी जमात अता फरमाए। असां पंहिंजे अज़ीज़नि, क़रीबनि, मिटनि माइटनि जा यकीन ॼाणियो, ॼमारनि में एतिरा जनाज़ा कोन ॾिठा। नबी सी उहुद जे हिकिड़े ॾींहुं ॾिठा 70 जनाज़ा। चाचे हमज़े जो, सैयदना हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु जो जनाज़ो पियो आहे। हेॾे सैयदना मुसअब बिन उमैर जो जनाज़ो पियो आहे। हेॾे गसीलुल मलाइका सैयदना हंज़ला जो जनाज़ो पियो आहे। नबी सी वेझा वेझा साथी 70 जनाज़ा पिया। कि एॾा साथी शहीद थिया पिया। नबी सी ही छो कुर्बानियूं? अल्लाह जे दीन लाइ। अॼु आऊं तव्हां यकीन ॼाणियो, दुकान दफ़्तर खां वांदा ई कोन्हूं, ज़मींदारे कमकार खां वांदा ई कोन्हूं। असांजो पहिरियों सबक़ु पैसो, आख़िरी सबक़ु पैसो, दौलत पैसो, बनी ॿारो, कमकार, इहे सभु शयूं अहम आहिनि। असांजो दीन अॼु असां वटि सानवी हैसियत थो रखे। हीअ शयूं पूरियूं हुजनि पोइ हेॾे बि ॾिसंदासीं, टाइम बचो त ॾींदासीं। असांजे साईं जी सीरत कान्हे। हे 70 शहीदनि खे दुनिया केतिरी गॾु कई हुयूं, दुनिया केतिरी गॾु हुयनि। हे 70 जेके शहीद थी विया, हिननि जे जनाज़नि जा कपिड़ा बि कोन्हा। तदफ़ीन जो टाइम आयो हाणे। हिकु हिकु चादर में 3 जनाज़ा। हे आमी माण्हू कोन आहे, हे उहे माण्हू जिन तस्करो करे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद फरमाईंदा, मुस्तर हाकिम में किताब मारिफत सहाबा में सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद फरमाईंदा, अल्लाह ताला अंबिया खां बाद में जेके दुनिया में पाक दिल माण्हू ॾिठा न, उन्हनि खे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबियत लाइ मुंतख़ब फरमाए। उहे माण्हू अल्लाह जे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंतिहाई क़रीबी साथी। अहिड़ो माण्हू न मुंहिंजो पुराणो यार, तव्हां चवंदो मुंहिंजो पुराणो यार, असांजा पुराणा यार। ही जेके ओद में शहीद थियला न, हज़रत मुसअब बिन उमैर जहिड़ा इहे साथी, अल्लाह जे नबी जा पुराणा यार। हे 70 शहीद थिया पिया न, जनाज़ा कोन्हनि, चादरूं कोन्हनि, कफ़न कोन्हनि। हिकिड़ी हिकिड़ी चादर में 3 जनाज़ा। आख़िर नबी सिंह अची ईअं बि चयो, साईं हिकिड़ी चादर में 3 जनाज़ा त वेड़ियूं था। 3 जनाज़नि खे हिकिड़ी चादर, मथो ढकियूं न त पेर पोइ बि ज़ाहिर आहिनि। नबी सिंह फरमाया, जेको इस्कर जो गाह ॾिसो था न, इहो वढे अचो, इहो लोणी अचो, इहो कटे अचो, हिन जे पेरनि ते इहो वेठियो। हीअ असांजे साईं जी ही दुनियादारी, हीअ असांजे साईं जी ही दुनिया मेड़, जेका असीं जे दुनिया सां दोस्ती रखियो वेठा आहियूं, असांजे साईं जी इहा हुई। असांजे सरदार जी सीरत सिर्फ़ु दीन, अल्लाह जे दीन सां उहो ख़ुलूस, उहा कुर्बानी, हिकु हिकु जज़्बे ते ॾिसो। नबी सिंह घरवारी बीबी आयशा खे ॾिठो वियो उन ॾींहुं। हज़रत अनस जे मूं बीबी आयशा खे ॾिठो, ज़ख़्मियुनि जे लाइ पाणी खणी करे ईअं पे ड्रोड़ी, केॾी महिल ॾिसां थो हेॾे थी वञे, केॾी महिल ॾिसां थो हेॾे थी वञे। अल्लाह जो नबी पाण ज़ख़्मी आहे, सहाबी शहीद आहिनि, घरवारियूं हुते आहिनि। हे सभु जज़्बा अल्लाह जे दीन लाइ। वॾे खां नबूवत हिजरत जो 4 साल, सन 4 हिजरी। से बुखारी पढ़ो, किताबुल मगादी पढ़ो, बाब ग़ज़वत रजी पढ़ो। मुनाफ़िक आया, धोखो ॾी विया। हिकिड़ी जाइ ते नबी सीना 10 क़रीबी साथी शहीद कया विया। साॻे हिजरत जे 4 साल में साॻी जाइ से बुखारी में, किताबुल मगादी में, बाब ग़ज़वत रजी में तव्हांखे हदीस मिलंदी। वरी हिकिड़ा मुनाफ़िक आया, धोखो ॾी, हिक ई मौक़े ते नबी सीना 70 साथी शहीद कयूं। गौर त कयो, पाण ते हमला, साथियुनि ते हमला, साथी शहीद, केॾियूं सारियूं तकलीफ़ूं आहिनि। पर पंहिंजे रब सां, पंहिंजे रब जे दीन सां कीअं था पेश अचनि, हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु, पोइ हिते हटण लाइ तयारु को। हीउ नुक़्तो मूंखां खां पुछे थो, मुहम्मदी बणजणु एतिरो सवलो कोन्हे जेको तव्हां सम्झो आहे। पासम जी सीरत तैयबा खां पढ़ो ऐं पुछो पंहिंजो पाण खां, तव्हां छा कयो आहे? अल्लाह माफ़ करे, नऊज़ बिल्लाह, हक़ीक़त ॿुधायो, लफ़्ज़ खड़ा आहिनि पर हक़ीक़त। असांजे माशरे में सभ खां बोर जेको सब्जेक्ट आहे दीन आहे। टाइम हूंदो त ॾींदासीं, न ठहियो।
ख़र्च करणो हूंदो बचो त कंदासीं, न त ठहियो। असांजो सभु तरजीहात में शयूं आहिनि, दीन सभ खां आख़िर आहे। हे नबीज़ीन जो तरीक़ो कोन्हे, हे मक़सदु कोन मिलंदो हेॾिन महफ़िलुनि मां जेसीं नहीं पंहिंजे सरदार जन सीरत जे सबक़ खे सम्झूं ऐं हलण जा जज़्बा पैदा कयूं। दीन दीन आहे, अलाह जी नेमत आहे, जंहिंजे हलण में रब से उलाइकुमुल वारिसून जन्नत जूं मालिकियूं रखियूं आहिनि न। जन्नत जी नौकरी न, जन्नत जी चाकरी गुलामी न, जन्नत जी बादशाहत। इज़ा रअयत सम्म रअयत नईमन व मुल्कन कबीरा। अल्लाह ताला सूरत में फरमाया तो जॾहिं जन्नत में वेंदा न तव्हां हिकिड़े हिकिड़े जन्नती खे जन्नत में जे ॾिसो तव्हां चवंदो हीअ त बादशाह हिते जो। दुनिया जे कंहिं शहर जो को बादशाह ॾेखरे त वॾी ॻाल्हि आहे, पर जेको जन्नत जो बादशाह तसवर ॾेखरे तो केॾो वॾो कामयाबु हूंदो। यकीन ॼाणियो उहा बादशाही दुकान में कान्हे, सियासत में कान्हे, दोस्तनि जी यारी संगत केॾा बि वक़्तु ॾियूं हिन मोबाइल में बि कोन्हे। वो ख़ालिसतन अल्लाह जे दीन में। दीन एतिरो सस्तो कोन्हे जेतिरो असां दीन खे सस्तो सम्झो आहे। दीन जी क़दुरु पुछणी अथव मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो। दीन खे नाज़िल करण वारे रब जो क़दुरु पुछणो अथव मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो। ॾिसो हिकु हिकु मौक़े ते 70 असहाब शहीद आहिनि, पर वरी बि रुख़ पंहिंजे रब ॾांहुं, वरी बि जज़्बा अल्लाह जे दीन खे अॻिते वधाइण जा। अॻियां जेको इन खां बाद में ज़माने में वाक़ियो पेश आयो, हिजरत जे 5 साल खंदक जी लड़ाई। कन तसवुर त कयो पूरे ख़िते जा काफ़िर मिली मदीने जे चौधारी ते पहुता आहिनि। बुखारी शरीफ़ पढ़ो, किताबुल मगादी पढ़ो, ग़ज़वे अहज़ाब जो बयान पढ़ो, बढ़िया पिया हदीसनि जा किताब। वॾो अरसो काफ़ी ॾींहंनि ताईं, बाद रिवायात मूजिब महीने खां मथे अची मदीने खे घेरियो अथनि। हिकिड़े पासे खां मुस्लमान खाई खोटरी, 3 पासनि खां जबल आहे। एतिरो तवील अरसो मुस्लमान बंदि आहिनि। खाइण लाइ पीअण लाइ जेकी थोरियूं घणियूं शयूं हुयूं वधी काशे कान्हे। मुस्लमाननि जा माल मवेशी काशे आहे काशे कोन्हे, वक़्तु गुज़रे पियो। हिन ॾींहंनि में जेके मामलात गुज़रिया न उन हिकिड़ी हदीस से गौर कयो। जॾहिं खंदक खोटनि पिए, खाई खोटनि पिए, असाब सुगन मां कंहिं चयो साईं असां कुझु कोन खाधो आहे, पेट सां पथर ॿधो पियो आहे। नबी साईं पंहिंजो कपिड़ो हटाए करे ॾेखारियो, पाण फरमाए थो त हिकिड़ो ॿधो आहे, मूं त 2 ॿधा आहिनि। तूं खाइण जी ॻाल्हि थो करीं, 3 ॾींहं गुज़रिया आहिनि, मूं मोहम्मद करीम इस्लाम काशे ज़ुबान ते रखी कान्हे का। ये शयूं पुछनि थियूं, ये सीरत जो नुक़्तो छा थो ॾसे, हिन मां केतिरो सिखायो। उन खां पोइ खाई खोटजी वई, को मसइलो हल थी वियो, मसइलो त शुरू ई हितां थियो। इहा कैफ़ियत तो ही खाई खोटण महिल 3 ॾींहंनि ते कुझु न मिलियो। खाई खोटजी वई, मको मदीनो महसूर थी वियो। कई ॾींहंनि ताईं सर्दी जे सख़्तु मौसम में मुशरिकीन मुखालिफ़ीन घेरियो वेठा। अंदर मदीने में करीब बनु कुरैज़ा जा जेके यहूदी आहे उन अंदरो अंदर बग़ावत कई, पर सभु सूर मोहम्मद करीम इस्लाम सहे पियो। पर अल्लाह सां, अल्लाह जे दीन सां का आहे बग़ावत, का सुसी कोताही? मुंहिंजे वांजे मुस्लमान या तो यकीन ॼाणे मोबाइल जो इस्तेमालु मूंखे रब खां परे कयो ॾे। 10 मिंटनि जी निंड साहब अज़ीज़ आहे दीन खे नाज़िल करण वारे अल्लाह खां। यारियूं दोस्तियूं त कुझु कोन बचो आहे। हक़ीक़त हीअ अथव त दावान ऐं ॻाल्हियुनि खां हटी करे कुर्बानी जी दुनिया में, असल वफ़ान जी दुनिया में, इताअत गुज़ारनि जी दुनिया में असीं सिफ़र आहियूं। सीरत के पढ़ंदा वञो, जे नबूवत जो अॻियों साल आयो, अहिड़ो अज़ीम इंसान। जे बुखारी पढ़ो, किताबुल मगादी पढ़ो, सुलह हुदैबिया जो बयान पढ़ो, मुख़्तलिफ़ मक़ामात ते पढ़ो, हेॾो अज़ीम इंसान। 1400 सहाबा जो लश्कर वठी पहुतो वे, वॾी सिक हुई त वॾो वक़्तु थी वियो आहे। मके जो दीदार कोन्हे कयो, काबे जो दीदार कोन्हे कयो, उमिरो करे अचां। एॾो अज़ीम इंसान अचे थो, मके जे वेझो पहुतो, वरी वापसि कयो वियो। तुंहिंजी एंट्री ते अलो कोन्हे, इजाज़त कोन्हे। हर ख़िते जो काफ़िर अचे पियो, यहूदी अचे, ईसाई अचे, सभु मके में अची सघंदा, पर मोहम्मद करीम इस्लाम कोन थो अची सघे। अल्लाह जो नबी वरी उतां वापसि आयो। हे सभु तकलीफ़ूं छो? अल्लाह लाइ, अल्लाह जे दीन जे लाइ। वरी अॻियां जे वक़्तु गुज़रियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सो ग़ज़वे ख़ैबर ॾे रवाना थिया। हिकु हिकु ॾींहुं ॾिसो, हिकु हिकु महीनो ॾिसो। हीअ त पाण पिया इख़्तिसार सां ॻाल्हियूं कयूं। यकीन ॼाणो सीरत जे नुक़्तनि खे तव्हां पढ़ी ॾिसो। मोहम्मद करीम इस्लाम जी सीरत आहे क़ुर्बानी जो नालो। मदीने खां लॻभॻि तवील से 100 मीलनि जे फ़ासिले ते पाण करीम ख़ैबर रवाना त बुखारी पढ़ो, किताबुल मगादी पढ़ो, ग़ज़वे ख़ैबर जो बयान पढ़ो, मुस्लिम शरीफ़ हदीस किताब भरिया पिया आहिनि। ख़ैबर मिड़ई ख़ैबर कोन, ख़ैबर कई किला हुआ। असां ॿुधो आहे हिकिड़ो मरहब जो किलो न, कई किला हुआ। हिकिड़ो किलो, ॿियो किलो, 3 किलो। नबी सी शहर छॾे आया, मदीनो छॾे आया, असाब सां गॾनि भई मुक़ाबिलो हले, लड़ाई हले। कई अहिड़ा हुया जिन बिना विढ़नि जे
दस्तबरदार थी विया, पर कॾहिं इन नुक़्तनि ते गौर कयो, कई ॾींहं बाद मरतबा, महीननि जा महीना, अल्लाह ले छॾे जंगनि जे मैदाननि में मोहम्मद करीम इस्लाम बीह करे ॾिसे थो, हीअ त मुंहिंजी वाट। वरी जॾहिं नबी सम्झनि सन 8 हिजरी में जेका मूता जी लड़ाई लॻी, केॾो हिकिड़ो कुर्बानीनि जो मामिलो हो, हज़रत ज़ैद जहिड़ो माण्हू जंहिंखे नबी से ख़बर अथव कीअं सॾींदा। हालांकि साहब सगुर अक्सर पाण सम्झनि खे मोहबत मां उल्फत मां यादि कंदा, पर ही ज़ैद जो शान अथव। हिन खे नबी सी फरमाईंदा, ज़ैद तूं असांजो बि मौला, तूं असांजो बि दोस्त आहे। चे बुखारी में किताबुल मनाकिब में ज़ैद फज़ाइल जे अबवाब। बीबी ख़दीजा वटि आयो, नंढड़ो हुयो, बीबी ख़दीजा नबी सी खे ॾिनो, नबी सी खे तातियो पालियो, वॾियूं मोहबतूं, वॾो प्यारु ॾिनो। पोइ नबी सी ने मूता जी लड़ाई में सन 8 हिजरी में ज़ैद खे बोॾे रवानो कयो। उहो ज़ैद बि शहीद थियो। बुखारी शरीफ़ पढ़ो न, किताबुल मगाज़ी पढ़ो, मूता जी लड़ाई जो बयानु पढ़ो, सही इब्न हिब्बान पढ़ो, हदीस ना घणा किताब। नबी सी असाब रवाना कया मूता ॾे, अञा ख़बर के माण्हू कान आंदी, जिबरील अॻ में ख़बर खणी आयो। असाब सगोरा चवंदा असां नबी सिंह खे ॾिठो त पाण सम्झनि मेंबर ते तशरीफ़ फरमा थिया, पाण करीमन ख़ुतबो ॾिनो, असाब खे नसीहतूं कयूं, पर नबी सिंह जी नसीहतूं ॻाल्हियूं जी शुरू थियूं, अखियुनि मां लुड़क जारी थिया। पाण करीम सलाम वॾे ॾुख मां इरशाद फरमाया, पाण फरमाइनि था ज़ैद खे जेको मूं मोकिलियो हो न, जिबरील इतला ॾिनी त ज़ैद शहीद थी वियो। बस मुंहिंजो इंतिहाई क़रीबी साथी सैयदना जाफ़र, पाण सम्झनि इंतिहाई क़रीबी जो पाण करीम जाफ़र सां वेही कचरियूं कंदा। हेॾे पाण करीम फरमाया, जाफ़र त तुंहिंजो ख़ुल्क़ बि मूंसां मिले थो, तुंहिंजी तस्वीर बि मूंसां मिले थी, अशबहत ख़ल्क़ी व ख़ुलुक़ी, इंतिहाई प्यारो नबी सिंह जो साथी। जिबरील अची इतला में पाण फरमाईंदा, जिबरील मोटा हाणे इतला खणी आयो, उहो जाफ़र बि शहीद थी वियो। हे नबी सिंह शहीदनि जा तस्करा कया, अखियुनि मां लुड़क लड़नि पिया। हे उम्मत खे पैगाम आहे, कहिड़ी कुर्बानी आहे, कहिड़ी जाइ आहे जिते नबी सिंह अल्लाह खां, अल्लाह जे दीन खां तुर पोइ हटिया हुजनि। कॾहिं सोचियोसि हर शइ कुर्बान आहे। वरी अॻियां जेकॾहिं जंगे तबूक जो मौक़ो आयो, पहिरें चकर एतिरे वॾे ताक़तवर दुश्मन, जंहिं जंग जो नालो ई रब क़ुर में रखियो आहे, जैशुल उसरा। क़ुर खे पढ़ो न, मुशक्क़त वारी जंग, मुसीबतनि वारी जंग, तकलीफ़नि वारी जंग। सॼे साल में इंतज़ार हो, खजियुनि जी मौसम, खजी लहंदी, फसल ईंदो, सीज़न ईंदी, ऐं खजी जी मौसम आई, सख़्तु गर्मी। हुकम ॾियो त हाणे हलो, ऐं सभु जा सभु निकिरी पओ तबूक जी लड़ाई ॾांहुं। ऐं पाण सम्झा साहब जी जमात वठी करे हिन कड़ाके जी गर्मी में, सख़्तु गर्मी में सफ़र, हे सॼी सीरत पढ़ो। हिकिड़ो वाक़ियो पुछा थो करे, तव्हां छा कयो आहे? हिकिड़ो वाक़ियो मूंखां वां सुवाल थो करे, तव्हां दीन लाइ छा कयो आहे? तव्हांजा छा करण जा जज़्बा आहिनि? यकीन ॼाणो, अञा अॻिते वञो, उहे त ॾींहं असीं हदीस ने किताबनि में अञा जेकॾहिं ॿिए पासे रुख़ रखूं था, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर मसइले ते एतिराज़ हो, नबी सिंह जे निकाहनि ते एतिराज़। सूरह अज़ाब पढ़ी ॾिसो, नबी सिंह जहिड़ो माण्हू सी दुनिया में केॾे वॾे हैसियत वारे, मक़ाम वारे, मंज़िलत मरतबत वारे माण्हू जो यकीन ॼाणो, तसवुर पैदा कयूं। मोहम्मद करीम इस्लाम जे क़दमनि जी ख़ाक जे बराबरि कोन्हे, पर एॾी अज़मतनि वारी ज़ात। सूरह अज़ाब पढ़ो, से मुस्लिम किताब निकाह पढ़ो, नबी सिंह बीबी ज़ैनब सां निकाह कयो न, इन मामले में बि मदीने में तफ़सीर, जंहिंजे निकाहनि ते बि तफ़सीर। क़ुर पाक पढ़ो, सूरह नूर पढ़ो, से बुखारी पढ़ो, किताब तफ़सीर पढ़ो, सूरह नूर जी तफ़सीर पढ़ो, सूरह तिरमिज़ी पढ़ो, अब्वाब तफ़सीर पढ़ो, सूरह नूर जी तफ़सीर पढ़ो, जंहिंजी घरवारी ते बि तफ़सीर। बीबी आयशा जहिड़ी माई पर ॾिसो, कॾहिं उहो ॾींहुं बाया जे मदीने में कहिड़ा तफ़सीर पिया ॾिया। कॾहिं तसवुर कयो, ऐं तव्हां जेके वेठा आहियूं, अलाह बचा ॾिना आहिनि, रबसी न्याणियूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं कंहिंजी घरवारी कंहिंजे बचनि ते ॻाल्हि अचे, केॾी वॾी ॻाल्हि आहे, पर यकीन ॼाणियो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे मामला बि ॾिठा। शहर जे चौकनि चौराहनि में तफ़सीरा पिया थियनि, कंहिंजे किरदार जे बारे में, मोहम्मद करीम इस्लाम जी घरवारी जे बारे में। कहिड़ो हिकिड़ो मुश्किल तरीन माहौल। से बुखारी पढ़ो, किताब निकाह पढ़ो, हिकिड़ो पूरो बाब आहे, वालिद पंहिंजी न्याणी खे नसीहत करे इन जो बयानु। हज़रत उमर चयो, जेॾी महिल मूंखे इतला मिलियो न इन वाक़े जो, राति ॾे टाइम मिलियो, वॾी हदीस आहे, जो राति जो आधी राति मूंखे इतला मिली, उमर ही वाक़ियो आयो आहे मदीने में थियो। जो आउं फिल फोर उन टाइम ते निकिरी मस्जिद में आयुसि, फजर जी नमाज़ जे टाइम हुई, मस्जिद में आयुसि, उन टाइम ते ॾिसूं त मिंबर जे पासे में उसहाब उछगारूं ॾेई करे पिया रोइनि। त पैगंबर जी घरवाली त तफ़सीरा, ही त असहाब जा जज़्बा जेके उछगारूं ॾेई करे पिया रोइनि। ही छा थी वियो? नबी सिंह जी घरवारी ते तफ़सीरा। कॾहिं ज़हननि ते ज़ोर ॾियो, असहाब जे दिलि में इहो ॾुख हुयो, हिन घर धणी जे दिलि ते छा गुज़री हूंदी, उन इहे ॾींहं बि ॾिठा। पर अल्लाह जे हक़ में, अल्लाह जे दीन जे हक़ में ॾिठो, ॾिसो था का सुस्ती।
ॾिसो सा कंहिं जाइ ते कोरी वसगेर, ॾिसो सा कंहिं जाइ ते चवे थो हाणे त बचनि जी ॻाल्हि आहे। हाणे त उहे ॾींहं बाया कहिड़ा कहिड़ा मुनाफ़िक़नि जुमला ते सूरह मुनाफ़िक़ून पढ़ो न, लयुख़रिजन्नल अज़्ज़ु मिनहल अज़ल वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिलमुमिनीन। नऊज़ बिल्लाह। मुनाफ़िक़ वेही करे नबी सम्झनि जा साहब ॾे इशारो करे चवंदा असीं मदीने पहुचूं, इज़त वारा हे जेके ज़लील मदीने में सभिनी खे कढंदासीं। वञी बारीक बीनी सां पढ़ो, उहो तानो कोन हो, उहो मेणो कोन्हे, उहा गार कोन्हे जेका अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे दीन लाइ न सठी हुजे, पर पूरी ज़िंदगी। आख़िर कंहिं साहबी सुगरे पुछा बि कई न, सुनन तिरमिज़ी में अब्वाब ज़ुहद में हिन हदीस से बाबा पुर बाबु सब्र अलल बला। साहबी सुगरे पुछा कि साईं अय्युन नास अशद्दु बला, अल्लाह जा नबी दुनिया में माण्हू तो खोड़ आया, तकलीफ़ूं खोड़ सारे माण्हुनि ॾिठियूं, ॾियो ख़बर दुनिया में सभ खां घणियूं तकलीफ़ूं कंहिं ॾिठियूं? नबी साईं पंहिंजी पाक ज़ात ॾे इशारो करे इरशाद फरमायो दुनिया में अगरि सभ खां घणा दर्द सूर तकलीफ़ूं ॾिठियूं न, मूं मुहम्मद ॾिठियूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिजरतूं चओ, ताना चओ, तकलीफ़ूं चओ, हर क़िस्म जी कुर्बानी छाला अल्लाह ला, छाजे ला अल्लाह जे दीन ला, छाजे ला अल्लाह जे दीन खे ग़ालिब करण ला, अल्लाह जे दीन खे नाफ़िज़ करण जे लाइ। हे समूरियूं ॻाल्हियूं दर्स ॾियनि थियूं। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ बहितरीन आइडियल, बहितरीन नमूनो मुहम्मद करीम इस्लाम जी सीरत तय्यबा अथव, मुहम्मद करीम इस्लाम जी हयात तय्यबा अथव। ऐं उन्हनि जी हयात तय्यबा सॼी पुरनूर आहे, पर जेकॾहिं बुनियाद ॾिसंदो न, वण में ॾिसंदा आहियो न, टारी बि आहे, मेवो बि आहे, गुल बि आहे, पर वण जी बुनियाद थोड़दा, थोड़े सॼो वण उन ते बीठो आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो जेकॾहिं बुनियाद ॾिसो न, यकीन ॼाणियो कुर्बानियूं अल्लाह सां, अल्लाह जे दीन सां, उहा मुख़लिसी जो हर क़िस्म जी कुर्बानी रब ॾे ॾियण लाइ तयार आहिनि, पर अल्लाह जे हक़नि में, अल्लाह जे दीन जे हक़नि में कॾहिं बि पोइते न पिया अथनि। अञा अॻिते वधां, अञा अॻिते वधां। इहो सीरत जो नुक़्तो मूंखे अव्हांखे मिड़नी खे ॿुधाए थो। जेकॾहिं दीन खे सम्झणु चाहियो था, ही ज़हननि में रखो, दीन महज़ ॻाल्हियुनि जो नालो कोन्हे, दीन महज़ इक़रार जो नालो कोन्हे। अल्लाह जो दीन जेकॾहिं मुहम्मद करीम इस्लाम जी सीरत खे साम्हूं रखी करे सम्झण जी कोशिशि कयो था त दीन अल्लाह सां, अल्लाह जे दीन सां, अल्लाह जी शरीयत सां मुख़लिसी जो नालो आहे। जिन समूरी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे ऐं तव्हां अचो हिन सभिनी ॻाल्हियुनि मां नसीहत पिराईंदे अॼु हिन महफ़िल में, हिन जाइ ते इहो अज़म पैदा कयूं त इनशाअल्लाह अॼु खां मुंहिंजे ऐं अव्हां जे नज़र में सभ खां वॾी तरजीह हूंदी त पंहिंजे रब खे हूंदी। इनशाअल्लाह असांजे नज़र में सभ खां वधीक तरजीह हूंदी, सभ खां वधीक अल्लाह जे दीन खे हूंदी। इनशाअल्लाह अल्लाह जे दीन खे वधाइण लाइ, दीन खे फैलाइण जे लाइ, दीन जे ग़लबे जे लाइ सभ खां पहिरीं त असीं पाण मुख़लिसूं, सभ खां पहिरीं आऊं तव्हां हिते जेके वेठा आहियूं अॼु खां हिन ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे तहियो कयूं। इनशाअल्लाह अल्लाह जे हुक्मनि में इनशाअल्लाह अमल कंदे अॻियां अॻियां नज़र ईंदासीं। पोइ नमाज़ हुजे, ज़िकिर हुजे, फ़िकिर हुजे, तबलीग हुजे, हर मामले में इनशाअल्लाह किथे बि रब जी नाफ़रमानी कोन कंदासीं, अल्लाह जे दीन जी नाफ़रमानी कोन कंदासीं। उन खां वॾी अॻी शइ, अहम शइ, ख़ुदि हलूं। नबी सिंह ख़ुदि हलण मसइले जो हल कोन्हे। नबी सिंह जेकॾहिं अकेले सिर्फ़ु दीन ते हली पवनि हा न, शायदि हिननि मां कुर्बानी का बि ॾिसणी कान पई आहे। पढ़ो निमाज़ इहो काबो, कयो इबादतूं, रखो रोज़ा, इहो मको। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके तकलीफ़ूं आयूं इन जे करे जो नबी सिंह रुगो दीन ते हलिया कोन, हुन दीन खे फैलाइण जी कोशिशि कई। हे सभई तकलीफ़ुनि जो बुनियादी कारण इहो हो। ऐं तव्हां जेके साथी आहियूं, तव्हां जेके हिते वेठा आहियो, न तव्हांजे तवसुस सां हले सिंध ताईं जेको मुंहिंजो पैगाम पहुचे थो, असीं सभु साथी पंहिंजे शहरनि में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे इलाइक़नि में, जिथे असीं पंहिंजे कारोबार खे टाइम ॾींदा आहियूं, पंहिंजे ख़ुशियुनि ग़मियुनि खे टाइम ॾींदा आहियूं, पंहिंजे दीनी दुनियावी उमूर खे टाइम ॾींदा आहियूं, असीं सभु साथी अॼु खां इहो तहियो कयूं इनशाअल्लाह, जिथे असांजे दुनिया जे दीगर कमनि जे लाइ जुहद, कोशिशूं, काविश हूंदी। इनशाअल्लाह अॼु खां असीं अल्लाह जे दीन खे फैलाइण लाइ, दीन खे अॻिते वधाइण जे लाइ इनशाअल्लाह भरपूर कोशिशि कंदासीं। पंहिंजनि दफ़्तरनि में, पंहिंजे उताकनि में, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे साथियुनि खे जिथे बि असीं वेंदासीं इनशाअल्लाह पंहिंजे सरदार जी सीरत ते हलंदे, जिथे वेंदासीं अल्लाह जे दीन जी वकालत कंदासीं, अल्लाह जे दीन जे ग़लबे जे लाइ इक़दामात कंदासीं। हर रोज़ राति ॾींहं जा 24 कलाक वॾो टाइम आहे। यकीन ॼाणो हीउ जेको अॼु असांजे माशरे में हिकिड़ी नेमत बि आहे, पर हिकिड़ो वॾो फितनो बि आहे। जेतिरो असीं हिन खे टाइम था ॾियूं न, जेकर अॼु असीं एतिरो टाइम अरहमुर राहिमीन अल्लाह खे ॾियूं, जेकर एतिरो टाइम असीं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत दीन खे ॾियूं, वक़्त जा वली बणिजी वञूं। हीउ तहियो कयूं इनशाअल्लाह। असीं हर रोज़मर्रा जे बुनियाद ते जिथे वेंदासीं, दुकान में, हिते हुते अल्लाह जे दीन जे लाइ कोशिशि कंदासीं। ऐं असांजे ओड़े पाड़े में, ओसे पासे में जेके अल्लाह जा घर आहिनि, जेके मस्जिदूं आहिनि, तौहीद जा मरकज़, तालीम जा मरकज़, दीन जा मरकज़, उन्हनि खे आबाद करण में पूरो किरदारु अदा कंदासीं।
इंशाअल्लाह पंहिंजे शहरनि में पंहिंजे ॻोठनि में हफ़्तावार 15 रोज़ा अहिड़ा सिलसिला जोड़ींदासीं जो इन्हनि जॻहनि ते अलाह जी ख़लक़त खे दावत ॾी गॾु करे उन्हनि जे अक़ीदनि जी इस्लाह जा कमु कंदासीं, उन्हनि जे अमल जी इस्लाह जा कमु कंदासीं। यकीन ॼाणियो पैगम्बरी पेशो इहो अथव, अलाह जे दीन ते हलो, दीन खे फैलाइण जी कोशिशि कयो। त इंतिहाई इख़्तिसार सां अॼु मुंहिंजो गलो वेठल हुयो, पर जहिड़ो हाल पिरियां नाल जे तहत हिकु कुझु नसीहतूं मूं तव्हां दोस्तनि खे कयूं आहिनि ऐं पंहिंजी इस्लाह बि कयूं आहिनि। अचो आऊं ऐं तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे अलाह जे दीन जे लाइ मुतहरिक थियूं, पंहिंजे रब सां मुख़लिस थियूं, दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां, अबे अम्मा सां, कारोबार सां, घणनि शयुनि सां मुख़लिस आहियूं। पर यकीन ॼाणो सभ खां वॾो हक़ असां ते असांजे अलाह जो आहे, पंहिंजे रब सां मुख़लिस थियूं। सभ खां वॾो सरमायो अलाह जो दीन आहे, अलाह जे दीन सां मुख़लिस थियूं। सभ खां वॾो असांजो क़ाइद, असांजो मुख़लिस मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो इमाम रहबर आहे। असीं उन्हनि सां मुख़लिस थियूं, उन्हनि जी शरीयत सां मुख़लिस थियूं, ख़ुदि बि दीनदार बणिजी पऊं। ईअं न थिए जो हीअ ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ, ॿुधाइण खां पोइ, वञण खां पोइ ऐं तव्हां वरी उहे सुस्तियूं हुजनि, वरी उहे कोताहियूं हुजनि। अॼु हिन महफ़िल में अलाह जे रज़ा ख़ातिर पंहिंजे रब सां आम तबलीगिन वांगुरु आऊं तव्हां खां वाइदो कोन थो वठां, पर आऊं तव्हां पंहिंजे रब सां वाइदो कयूं त इंशाअल्लाह हे ॻाल्हियूं ईअं न आहे जो असां त ॿुधी वरी वञण खां पोइ विसारे छॾींदासीं। न, ओ उन साहबी वांगुरु जंहिंजो पाण शुरू में तस्करो कयो, जेके दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाई न, पोइ जेॾी महिल वञणु लॻो न, चवणु लॻो मूंखे हुन अलाह जी ज़ात जो कसम आहे जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेसीं चहिरो रहंदसि, न हिननि ॻाल्हियुनि में कमी कबी, न हिननि ॻाल्हियुनि में ज़्यादती कबी, त हयात हिननि ॻाल्हियुनि ते हलंदसि। ऐं तव्हां पूरी हदीस खे साम्हूं रखी करे अॼु हिननि ॻाल्हियुनि खे दिलि ऐं दिमाग़ में हीअं विहारियूं, हितां जज़्बा खणी करे उथूं। इंशाअल्लाह जेसीं जहिड़ा रहंदासीं अलाह जे दीन जा ख़ादिम ऐं वकील बणिजी करे ज़िंदा रहंदासीं। जिथे वेंदासीं अलाह जे दीन जे लाइ, अलाह जी रज़ा जे लाइ महिनतूं कंदासीं। अल्लाह से मुंहिंजे वांजे हाज़िरी क़बूल फरमाए, मुंहिंजे वांजियूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमाए। अल्लाह पाक मुंहिंजे वांजे हाल ते रहम फरमाए। जेके नसीहतूं असां हिक ॿिए खे कयूं, अल्लाह ताला मूंखे वांखे हिननि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अज़ीम।